अक्सर असांजे मुआशरे में इहो चयो वेंदो आहे त ही शागिर्द पढ़ण में कमज़ोर आहे। हिन लफ़्ज़ मां इहो महसूसु थींदो आहे ॼण हुन ॿार खे तव्हांखे मल विढ़ाइणु घुरिजे। इहो लफ़्ज़ ई ग़लति आहे, कमज़ोर। हुन ॿार लाइ तव्हां जॾहिं लफ़्ज़ कमज़ोर इस्तेमालु करियो था त हू ॿार दिलि शिकस्ता थी पवंदो आहे। हू ॿार कमज़ोर न आहे, सिर्फ़ु लापरवाह आहे। ऐं किथे किथे वरी इहो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे त ही ॿार पढ़ण में तेज़ आहे, ॼण हुन ॿार नंढे हूंदे खां ई नीजो खीर इस्तेमालु कयो आहे। असल में इहो लफ़्ज़ बि ग़लति आहे। हू ॿार तेज़ न हूंदो आहे, हू ॿार पंहिंजी पढ़ाईअ सां सचो हूंदो आहे, पंहिंजे मक़सद सां सचो हूंदो आहे। इन करे लफ़्ज़नि जो इस्तेमालु थोरो सोचे सम्झी कंदा कयो।